अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, पहले तशहुद जे अंदर दुरूद इब्राहिम जो करो हुक्म है। दुरूद इब्राहिमी बे तशहुद जे अंदर तंहिंजे बारे में 3 कौल आहिनि। हिकिड़ो कौल त इहे जी रुकन है, ॿियो कौल इहो त फ़र्ज़ है, टियों कौल है सुन्नत है, पण ताक़ीद वारी सुन्नत है। बहरहाल ताक़ीद वारी सुन्नत अमुक जे नज़दीक राजे कौल जी है। अने दुरूद इब्राहिमी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थी साबित है, साहबा इकराम के सिखायो। हिकिड़ी मजलिस में हिकिड़ा साहबी सवाल कयनि था, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं सलाम जे बारे में त ॼाणो था, पण सलात आम थे कीअं पढ़ूं नमाज जे अंदर। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहिम व अला आलि इब्राहिम इन्नका हमीदुम मजीद। ये दुरूद है, इनके दुरूद इब्राहिमी चे में अचे तो। अने ये दुरूद बे कायदे में पण उम्मत जो इजमा है जे पढ़ा भी। अच्छा, हाणे रो मुंदो पहले कायदे जो, त पहले कायदे जे अंदर इख्तलाफ है। अमुक फ़िक़ह जी किताब में लिखियो पियो है, पहले कायदे जे अंदर जेकॾहिं केरु दुरूद पढ़ियो त ई गुनहगार थींदो अने सजदा सहू इनखे ॾियणो पवंदो। जानबूझ कर पढ़ियो त गुनहगार थींदो, भुल में पढ़ियो त सजदा सहू। इहा अमुक फ़िक़ह जी किताब में लिखियल है। अमुक अहले इल्म लिखियो हुयो त जे पहले कायदे जे अंदर न पढ़ियो त ई गुनहगार थींदो, इन सुन्नत खे छॾे हाणे कुरो करणो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जो थिया अने रात जी इबादत में मशगूल थिया। लगातार 8 रकातूं पढ़ी अने अतहियात में वेठा, उनटाणे पढ़िया आहिनि दुरूद इब्राहिमी। पोइ हिकिड़ी रकात अलॻि जॾहिं नवम में पढ़िया तॾहिं फिरी दुरूद पढ़िया। इन से ई साबित थियो जे पढ़णु जाइज़ है। किन में? पहले कायदे में। ॿिए कायदे में त कंपलसरी रही, 2 रकातूं पढ़ी वेठासूं अने 3 जी उथिणो आहे त ॿी रकात जो जेको पहलो कायदो या पहलो तशहुद पहलो अतहियत चवाजे, इन में पढ़णु जाइज़ है। जेकॾहिं केरु नथो पढ़े तव्हां पर नमाज़ थी वेंदी। जॾहिं त ॿिए कायदे में ताक़ीद वई है, अल्लाह जो हुकुम है, इन्नल्लाह व मलाइकतुहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व तस्लीमा। त दुरूद नमाज जे ॿाहिरि पण पढ़े जो हुकुम है, नमाज जे अंदरि पण पढ़े जो हुकुम है। अतहियात जॾहिं पाण मुकमल कयूं तॾहिं दुरूद पढ़ूं। दुरूद इब्राहिमी ॿिए तशहुद में कंपलसरी आहे, सबूत पण आहे, ताक़ीद पण आहे। अहले इल्म जो, सल्फ़े सालिहीन जो इन मथे अमल है। पण पहले कायदे जे अंदरि जवाज़ है, जेकॾहिं केरु पढ़े त जाइज़ है, न पढ़े त नमाज थी वेंदी। अल्लाह वधारे बहितर जाने तो। आखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।